बिठवा में पुलिस पारां घरनि ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तकद्दुस पायमाल करण ख़िलाफ़ सरवरी जमायत ऐं शहरनि पारां शहर जे दाख़िली रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बिठवा जे मुख्य दाख़िली रोड ते हथनि में झंडा ऐं पंपलेट खणी पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सरवरी जमायत ऐं रिंग बिरादरी जे अॻवाननि मोहम्मद आरिफ काका, अली गुल रिंग, ख़ालिद काका, मोहम्मद कासिम रिंग, वहीद रिंग, फैज़ान रज़ा रिंग ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु में एहलकार नादर अली जे चवण ते पुलिस बिला जवाब घरनि ते काह करे चादर ऐं चौदीवारी जो तकद्दुस पायमाल कयो आहे। मंशियात जो कूड़ो इल्ज़ाम हणी लेडीज़ पुलिस खां बग़ैर घरनि में चढ़ाई कई वई, मगर पुलिस खे कुझु बि हथ न आयो। असां शरीफ़ माण्हू आहियूं। एहलकार पाण मंशियात जो कारोबार कनि था ऐं मंशियात हलराए ऑफिसरनि जे नाले ते भतो वसूल कंदा आहिनि। वरी तंग शरीफ़ शहरनि खे कयो वेंदो आहे। हुननि चयो त पुलिस पंहिंजे पट्टी भाई जी विंगार ते सरवरी जमायत जे माण्हुनि खे हिरासां करे रही आहे। पुलिस एहलकार नादर पिन्यारो समेत बिला जवाब घरनि में दाख़िल थींदड़ अमलदारनि ऐं एहलकारनि खे फौरी तौर ते मुअतल करे कानूनी कार्रवाई कई वञे। हुननि चयो त IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी फौरी तौर ते नाइंसाफ़ी जो नोटिस वठे। ॿी सूरत में SSP ऑफिस ऐं हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची